अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। चोथे हिसे जा 3 सितारा कैप्रिकॉर्न, जदी, एक्यूरस, दिलो, पाइसिस, हॉट। कैप्रिकॉर्न जदी हिन हफ़्ते रोमानी मामला हली रहिया आहिनि ऐं प्लानट मुताबिक़ तमामु घणो पैसो नज़र अची रहियो आहे। तव्हां ज़िंदगीअ में पहिरियां वारे रोमांस खे ख़तमु करे चुका आहियो या त ख़तमु करण वारा आहियो ऐं को नओं रोमांस अची रहियो आहे ऐं माली हवाले सां के नवां फ़ैसिला कंदा ऐं उहे फ़ैसिला वठण खां पहिरियां माली मुशीर खां के मशवरा वठो जेके तव्हांखे फ़ाइदा ॾींदा। हिन हफ़्ते ऑफिस में कमु करण वारनि मुलाज़िमनि खां आला ऑफिसर उन्हनि मां तमामु घणा ख़ुशि थींदे नज़र अची रहिया आहिनि। एक्यूरस दिलो हिन हफ़्ते जेकॾहिं तव्हां के शख़्स जी तवजह वठणु चाहियो था, रोमानी तौरु या ज़ाती कारोबारी तौर ते तवजह वठणु चाहियो था त उन लाइ सुठो वक़्तु आहे। तव्हां तहरीरी तौरु लिखत तौरु पंहिंजूं सलाहियतूं लिखी अॻियां पेश कंदा त तव्हांखे ज़रूरु तवजह मिली वेंदी ऐं घर जे हवाले सां का दिलचस्पी वठंदे ॾिसी रहिया आहियो या त को नओं घर तामीर कराए रहिया आहियो या बणाए चुका आहियो ऐं वधीक प्रोग्राम ठाहींदे ॾिसी रहिया आहियो। पाइसिस होत तव्हांजी मसइलनि जा तव्हांखे हल मिली रहिया आहिनि। 31 ऑगस्ट ते को माली हवाले सां बहितर बनाइण जो ख़्यालु ईंदो। जेको ख़्यालु न आहे हीउ ख़ुशकिस्मतीअ जो दरवाज़ो आहे जेको खुली रहियो आहे। उन्हनि ख़्यालनि ते अमल करियो, अॻियां वधो, माली तौर ते अमीर बणिजी वेंदा। मरीख़ यूनिस जे किरण लॻण सां तव्हां चाहींदा त जेके मूं ते पाबंदियूं आहिनि उन्हनि मां ॿाहिरि निकिरा ऐं आज़ादी हासिलु करियां। मां बंदि आहियां उन में को वेझो जो रिश्तेदार तव्हांजे ख़िलाफ़ु आहे उनखे सोचण जी कोशिशि करियो ऐं तव्हां को रिस्क वठणु चाहियो था त नंढो रिस्क ज़रूरु वठो पर हिन हफ़्ते को वॾो रिस्क ॾिसिजी रहियो आहे उन खां बचो ऐं पासो करियो।